पीटीआई चेयरमैन मुल्क की मईशत जो दुश्मन हो हिन जे करे पाकिस्तान दुनिया में अकेलो थी वियो। खेसि घर भेड़ो न कयूं हा त हू हिकु फ़ौजी वसीले आरो इलेक्शन कराए 2028 ताईं हुकूमत जोड़े वेही रहे हा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो ख़ानगी टीवी के इंटरव्यू दौरान ख़्यालनि जो इज़हार संदसि चवण शहबाज शरीफ़ खां मुतासिर हो। खेसि केतिरियूं ई शयूं ॿुधायूं पर हिन न मञियूं, जंहिं करे मुल्क खे नुक़सान थियो। ज़रूरी नाहे त नवाज़ लीग लीड करे, ॿियूं पार्टियूं ऐं शख़्सियतूं बि मौजूदु आहिनि। पीपल्स पार्टी हिकु बि सियासी क़ैदी न हो, हिननि कॾहिं बि इंतक़ामी सियासत न कई आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ फॉर्मेशंस कमांडर्स कॉन्फ्रेंस वालारल कश्मीर में कश्मीरियुनि ते जारी ज़ुल्म ऐं जबर ते ॻणती जो इज़हार। कश्मीरियुनि जी सियासी सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखण जो अज़म। पाक फ़ौजी ऑफिसरनि ऐं जवाननि समेत समूरनि शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। फॉर्मेशंस कमांडर्स जो चवणु आहे त दहशतगर्दनि ऐं सनन सहूलतकारनि जी हौसला अफ़ज़ाई कंदड़नि खे मुकमल ताक़त सां मुंहुं ॾिनो वेंदो। फ़लस्तीन जी अवाम जी मुकमल सियासी सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखण जो बि ऐलान। आम चूंडुनि में 90 ॾींहनि खां मथे हिकु बि ॾींहं जी देरि संगीन आईनी भनकड़ी आहे। 90 ॾींहनि में चूंडूं न थियण खां पोइ हर गुज़रंदड़ ॾिहाड़ो आइन जी भनकड़ी में शुमार थींदो। क़ौमी असेंबली टुटण खां पोइ चूंडूं 7 नवंबर ते थियण आईनी घुर्ज हुई। सदर गवर्नर थे इलेक्शन कमीशन पंहिंजी आईनी ज़िम्मेवारी पूरी न कई। आम चूंडुनि जी तारीख़ बाबति केस में जस्टिस अतर मिनहुल्ला पंहिंजो इज़ाफ़ी नोट जारी करे छॾियो। संदसि चवणु आहे त चूंडूं न थियण सां अवाम जे हक़नि जी भनकड़ी साबित थी चुकी आहे। सदर या गवर्नर जे एक्शन न वठण ते इलेक्शन कमीशन ख़ामोश तमाशाई न थी बणिजी सघे। इलेक्शन कमीशन खे आइन बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे हा। चूंडुनि लाइ तयार आहियूं। तकबंदियुनि जी हतमी फ़हरिस्त 3 नवंबर ते शाया कई वेंदी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि चूंडुनि जी तयारियुनि जो जाइज़ो वठण जे हवाले सां मुनक़िद इजलास में आगाही। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त शुरूआती तकबंदियुनि ते समूरियुनि दरख़्वास्तुनि ते इलेक्शन कमीशन ॿुधणी मुकमल करे वरिती आहे। हतमी चूंड फ़हरिस्तुनि जी प्रिंटिंग नादरा में जारी आहे। सियासी जमायतुनि जी मुशावरत खां पोइ बाज़ाब्ता इख़लाक़ जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जो कुझु ॾींहनि में बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। पीटीआई 20 ॾींहनि में इंट्रा पार्टी इलेक्शन न कराई त बेट जो निशान न मिलंदो। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन में चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जो बेट वारो निशान फ़िलहाल बरक़रार आहे। पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन आइन तहत 20 ॾींहनि अंदरि कराए, ॿी सूरत में चूंड निशान लाइ नाअहल थी वेंदा। माज़ी जूं हुकूमतूं वरियनि ताईं मनसूबा मुकमल न कंदियूं हुयूं। नवाज़ लीग हुकूमत थर्जे कोयले ते कमु कयो ऐं बिजली पैदा कई। असां पाकिस्तान खे डिफॉल्ट थियण खां बचायो। अवाम सां कूड़ ॻाल्हाए वोट वठी हुकूमत ठाहिण सां कुझु नाहे थींदो। हिकु शख़्स हुकूमत में अची अवाम खे गुमराह कयो। असांजे दौर खां पोइ मुल्क जो कल्चर तबाह कयो वियो। मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ जी उमरी में पार्टी कारकुननि सां ॻाल्हियूं। महांगाई जे सतायल कराची जे शहर लाइ बिजली वधीक महांगी के इलेक्ट्रिक वाइप दरहम ते ₹1.52 फ़ी यूनिट सरचार्ज लागू करण जी मंज़ूरी। वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त ते नेपरा इज़ाफ़ी सरचार्ज लॻाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। तेगो खान तेगाड़ी मुस्लिम लीग नून में शमूलियत जो फ़ैसिलो करे वरितो। तेगो खान तेगाड़ी जी नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण ऐं अॻूणे MNA ख़यालदास कोहिस्तारी सां मुलाक़ात। तेगो खान तेगाड़ी जो चवणु आहे त हू ईंदड़ इलेक्शन मुस्लिम लीग नून जी टिकट ते विढ़ंदो, जेका आबाद कश्मीर जो अवाम तरक़ी ऐं अमन चाहे थो। बशीर मेमण चवे थो नवाज़ शरीफ़ जो नज़रियो सिंध में बि मक़बूल आहे। मुस्लिम लीग नून जो विजन तरक़ी याफ़्ता सिंध आहे। वधीक सरप्राइज़ ईंदा। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत क़ाइम अदालत साइफर केस में पीटीआई चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी खे अंगारे ते पेश थियण जो हुकम ॾेई छॾियो। केस जी ॿुधणी 28 नवंबर ताईं मुलतवी। शाह महमूद कुरैशी जो वकील अली बुखारी ऐं ख़ालिद यूसुफ अदालत में पेश थिया।
कराची जे औरंगी टाउन में वापारी जे घर मां धाड़े वारो केस आईजी सिंध पुलिस गिरफ्तार तरबियत हेठ डीएसपी उमेर बाजारी के मुअत्तल करे छॾियो। मुअत्तली वारो नोटिफिकेशन डीएसपी खिलाफ धाड़े वारे केस जो हवालो शामिल तरबियत हेठ डीएसपी उमेर बाजारी के गुज़िरियल ॾींहुं सीपीओ रिपोर्ट करण की हिदायत कई वई हुई। गिरफ्तार डीएसपी उमेर बाजारी के एक ॾींहं जो रिमांड पूरो थियण ते अदालत में पेश कयो वियो। अदालत मुअत्तल डीएसपी जो वधीक हिक ॾींहं जो रिमांड मंज़ूर कयो। सिंध में इलेक्शन खां अॻु सियासी जोड़ तोड़ जारी। पीपल्स पार्टी जी हिक वधीक विकेट किरी पई। अॻूणो सूबाई वज़ीर अख्तर जदून बि नून लीग में शामिल थी वियो। पीटी अॻवान अख्तर जदून मुस्लिम लीग नून सिंध जे सदर बशीर मेमन सां मुलाक़ात कई। नून लीग में शामिल थियण जो ऐलान कयो। क्यामाड़ी सां तालुक़ रखंदड़ अख्तर जदून जी शमूलियत बाबति सईद गनी अणॼाणाई जो इज़हार कयो। साले पट वेझो बालगढ़ के नतीजे में 20 वरियन जो नौजवान सड़ी अजल जो शिकार बणिजी वियो। घर में बालगढ़ सबब नींद सुतल राशिद मीरजत अब्दी नींद सुम्ही पियो। नौजवान के अलमनाक विछोड़े ते संदसि घर में कोहराम। टंडोलायर भरसा सुल्तान आबाद थाने जी हद ख्वाजा कोट में ॿिनि दोस्तनि जा वण में टंगियल लाश ठाहिया। फौत जी सुञाणप ॻोठ आलम काठियो वासी नौजवान मुकेश मेघवार ऐं मुकेश भील नालनि सां थी। पुलिस मूजिबि शुरूआती जांच में वाक़ियो आपघात लॻी रहियो आहे। सिंध हाई कोर्ट कराची की मच्छर कॉलोनी में हुजूम पारा कतल कयल टेलीकॉम कंपनी के ॿिनि मुलाज़िमन अहमद जावेद ऐं इसहाक पवहर के कतल केस में ॿिनि जवाबदारनि की ज़मानत पाई दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत ॿिनि जवाबदारनि ज़ुबैर ऐं सईद की ज़मानत रद्द कई। दहशतगर्दी टोड़ अदालत भी जवाबदारनि की ज़मानत रद्द करे चुकी। कंदकोट भरसा पुलिस ऐं रेंजर्स जी भयो गैंग खिलाफ कार्रवाई। इनामी याफ्ता ॾोहारी खादिम भयो संदसि साथी मीर जागराड़ी ऐं अनू भयो ज़ख़्मी हालत में कच्चे ॾांहुं फरार। एसएसपी जो चवणु आहे त मुक़ाबले में ज़ख़्मी थियल ॾोहारियुनि खे साथी कच्चे तरफ़ खणी फरार थी विया आहिनि। इलाइक़े खे कड़ो आहे। सर्च ऑपरेशन जारी आहे। कराची के इलाइक़े गुलशन मेमार में ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान वाटड़ो नीगर गोलियूं लॻण सबब मारिजी वियो। सखरवासी अब्दुल माजिद गोलियूं लॻण सबब सख़्त ज़ख़्मी थी पियो। जंहिं बाद दम ॾिनो। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त असांजे भाउ खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। इंसाफ़ कयो वञे। पुलिस ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। गंबट में गिम्स कॉलेज के 3 साल के शागिर्द जो घर में लाश है। तो पुलिस मौजिब कश्मोर वासी ज़ीशान दायो साह की तकलीफ़ में मुब्तला पिण हो संदसि कमरे में दवाऊं भी मिलियूं आहिनि। ख़दशो आहे तो बीमारी सबब फोत थियो आहे। वधीक जांच जारी आहे। पीर जो कोट वेझो नीगर जूं ॼंघूं ऐं ॿाहूं फिरी वियूं। हलण फिरण खां लाचार पोलियो जो शख़्स ज़ाहिर ॻोठ करीम ॾिनो। मेतलो वासी 9 वरियनि जो आमिर मेतले जूं ॼंघूं ऐं ॿाहूं फिरी वियूं। चकास खां पोइ डॉक्टरनि पोलियो जो शख़्स ज़ाहिर कंदे चयो आहे त जुज़ा वरिता आहिनि जेके लेबोरेटरियूं माणिया वेंदा। गंबट पुलिस 10 ॾींहं अॻु ॿार समेत अगवा थी वियल शादीशुदा नारी खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिब कार्रवाई करे नारी रिज़वाना कोरी खे 4 वरियनि जे ॿारड़े सावड़ समेत बाज़ियाब करायो। पीर जो ॻोठ भरसा नौजवान 3 महीननि खां पुरस्कार नमूने गुम। ॻोठ गुल मोहम्मद खोरखानी वासी नौजवान अब्दुल्ला खोरखानी जी ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। वारिस परेशान।